بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله جيت هي تأملات قرآنية أسانجو برنامج جيكو هي حصو 77 حصو الله تعالى سانکے چئے تو ت افلا يتدبرون القول الله جي کلام کے چھو نتا سمجھن چھو نتا پڑھن چھو نتا ان تے عمل کن ہر جگہ تے اللہ تعالیٰ اساں کے یہ عتاب جے تو دل تے اساں کے مہنو جے تو تا قرآن پڑھو تھا ان تے عمل کون تھا کہو ان کے سمجھو کون تھا ऐं असां बि इहो शइ बि आहे ऐब आहे क़ुर पढ़ूं था दौर वांगुरु बसि तकिड़ो ऐं इहो ग़लति आहे इहा इंसान खे इहो न खणणु खपे इंसान क़ुर खे पढ़े दिलि सां भली तूं सॼो ॾींहुं हिकिड़ी आयत पढ़ या हिकिड़ी सिट या हिकिड़ो कागर पढ़ पर दिलि सां पढ़ यकीन सां पढ़ मुहबत सां पढ़ ईअं न जान छॾाणी न आहे त इहा शइ जेकी आहे इस्लामी आहे अलाह ताला तॾहिं असांखे मिलणु ॾिए थो अॼोकी जेकी असांखे आयत आहे ओ बदा लहुम मिनल्लाहि मा लम यकूनु यहतसिबून त इन इहा आयत पहिरियां सूरत ज़ुमर में आहे सूरत ज़ुमर में 47 शायदि आयत हूंदी 47 हूंदी त इन आयत में अलाह साईं चए थो बदा लहुम पंहिंजे अखियुनि सां जेॾीमहिल ॾिसंदा बदा लहुम मा लम यकूनु यहतसिबून का शइ हुन जो हिसाब ई कोन कंदा त अहिड़ी शइ असीं ॾिसंदासीं अहिड़ो क़यामत ॾींहुं हाल थींदो अहिड़ो हशर थींदो त जेको हुननि जे ख़्याल में के माण्हू चवंदा बसि अलाह गफ़ूर रहीम आहे असां भली ॾोह कयूं हुका पियूं शीशा पियूं सिगरेट पियूं नशो कयूं बुरायूं कयूं हराम खाऊं अलाह गफ़ूर रहीम अलाह सां माफ़ु कंदो पोइ जेॾीमहिल अॻियां ॾिसंदा अज़ाब दोज़ख सिरात जेॾीमहिल ॾिसंदा ही सॼी मख़लूक अॻियां बीठी आहे अलाह जे अॻियां त इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो ॾुखियो जहान हूंदो जेॾीमहिल ॾिसंदा नज़र पवंदनि त ओॾीमहिल इन्हनि जे बारे में अलाह साईं हिते असांखे थोरो सम्झाए थो त ॾिसो बदा लहुम ऐं अलाह ओॾीमहिल उन्हनि जी अखियूं खुली वेंदियूं मिन अलाह जे अॻियां जेके उहो हिसाब अॻियो ॾुखियो जहान जेॾीमहिल ओचितो उहा शइ ॾिसंदा बदा लहुम मा लम यकूनु यहतसिबून इहे शयूं हुननि जे लाइ हिसाब ई कोन कयो त अहिड़ी हालत थी हूंदी अहिड़ो हशर हूंदो अहिड़ी ॾुखियो जहान हूंदो हुननि लॻे हिते सुखिया ऐं अलाह साईं असांखे हिते खाराए पियारे बि थो त अॻिते बि हीअं माफ़ु ॾींदो ऐं उते जेॾीमहिल इहे शयूं ॾिसंदो क़ब्र में सकरात में क़ब्र में ॾिसंदो नांग बलाऊं ॾिसंदो सोढ़ ॾिसंदो मलाइकनि जा सुवाल जवाब ॾिसंदो त पोइ त ख़बर पवंदसि त वाह हा वॾी ॻाल्हि ॾाढी गरी आहे असांखे हींअर ख़बर पई हाणे छा कंदो हाणे त कुझु कोन थींदो त जेके मुफ़स्सिरीन उहे चवनि था त मोमिन हले बि थो अलाह ॾे पर उहा जीअं न पखी ॿिनि परनि ते उॾामंदो आहे त हिकिड़ो पर जेको आहे हूंदो आहे हिकिड़े पर ते मोमिन जी सिफ़त आहे त हिकिड़े में ख़ौफ़ हूंदो अथसि ॿिए ते अलाह में उमेद हूंदी आहे इहो आहे इंसानु हिकिड़ो उमेद बि रखे ख़ौफ़ बि रखे थी सघे तुंहिंजा अमल अलाह साईं क़बूल ई न करे पोइ छा कंदे तूं हज़ारे कम कर लखे अमल कर मन हिकिड़ो अलाह साईं उन कम जे करे तोखे छॾिजे त इहो हूंदो आहे पर जेको मुनाफ़िक़ हूंदो आहे या जेको यानी मोमिन न हूंदो आहे त उहो छा कंदो आहे चवंदो आहे असीं निमाज़ पढ़ूं था बसि खोड़ आहे अलाह खे असां निमाज़ थोरी आहे छा असां निमाज़ पढ़ूं था वज़ू कयूं था बसि असां रोज़ा बि रखूं था कॾहिं कॾहिं इहे हुननि जी सोच हूंदी तंहिंजे करे उहे हुननि खे ख़ौफ़ दिलि में कोन हूंदो त अॻिते छा थींदो पर जेॾीमहिल क़यामत थींदी या मौत ईंदो पोइ इहा आहे त अॻियां ई दनो अलाह साईं अॻे ॿुधाए छॾियो बदा लहुम मिन अल्लाहि मा लम यकूनु यहतसिबून इन जो त हिसाब ई कोन कयूं त भाउ हेतिरो जहान गरो ईंदो अॻियां असीं हिकिड़े भलाई जे लाइ सिकंदासीं मोमिन चवंदो त हिन इहे आयतूं पढ़ंदो त जीअं अमल वधाईंदो त मुंहिंजूं भलायूं अञा वधनि हर शइ में तिलावतनि में निमाज़ में जिथे किथे भलाइनि में इल्मु सिखण में सिखाइण में चवंदो त अञा कुझु मां अॻिते हुजां छो वबदा लहुम मिन अल्लाहि मा लम यकूनु यहतसिबून इहा शइ अॻियां मोमिन जी हूंदी सदैव डपु हूंदुसि इहा शइ हुन जी नज़र में हूंदो त मतां अलाह साईं जे अॻियां अचो हथे ख़ाली पोइ अलाह साईं छा चवंदो मां तव्हांखे चयो कोन हो त तव्हां संभाल करे अचो हिन ॾींहं जे लाइ इन जे लाइ तव्हां यादि कयो हीउ ॾींहुं ॾाढो ॾुखियो आहे जेके ख़ुसरान में आहिनि माण्हू ऐं जेके ज़ुल्म करे अचनि था इहो उन्हनि जे लाइ ॾाढो ॾुखियो ॾींहुं आहे मतां तव्हां बि उन में पइजी वञो निमाज़ सही पढ़ो रोज़ा सही रखो इहे जेके न इहे इंसान जेको दुनिया खे ईअं खिलंदे ॻाल्हाईंदो बि थो वठे इहे अॻिते ॾाढा ॾुखिया थींदा हीअ सूरत ज़ुमर में अलाह ताला चए थो वलो
वलो अन लिल्लज़ीन ज़लमू जेके ज़ालिमनि उन्हनि जे लाइ ज़लमू मा फिल अर्द जमीअन जी दुनिया सॼी हुननि जे हथ में हुजे न जमीअन व मिथलहु ऐं उन जहिड़ी अञा ॿी बि दुनिया हुजनि लफ़्तदऊ बिही उहे क़यामत ॾींहुं सभु शइ ॾियण जे लाइ तयारु हूंदा मिन सूइल अदाब उन जो अज़ाब उन ॾींहं जो ॾिसी चवंदा अलाह साईं असांजी दुनिया सॼी खणो इन दुनिया जहिड़ी ॿियो बि डबल हुजे त बि इहो खण असांखे इन अज़ाब खां बचा वबदा लहुम मिन अल्लाह मा लम यकूनू यहतसिबून इहा आयत इन जे पछाड़ी चई हाणे ख़बर पियनि त भाउ हिते जहान ॾाढो गर्व आहे असां त रांदि खेॾंदासीं असां त खिलंदासीं असां त ठठोल कंदासीं मौलवियुनि ते दीनदारनि ते ॾाढियूं ईअं अथनि बसि ॾाढी वॾी ऐं पेट वॾा खिलूं कंदासीं उन्हनि ते हाणे त हुननि ख़बर पई त हीअ जेके मौलवी अञा दीनदार हुआ उहे त छांव में अलाह जे छांव में बीठा आहिनि हीअ त उस ते बि था रजनि हाणे त ॾिसंदा अज़ाब हाणे त ॾिसंदा मीज़ान हाणे ॾिसंदा त अमल असांखे कोन्हनि इहे मौलवी जंहिं ते ठठोल कंदा उहे भला भला अमल खणी आया हुननि जो त तोराइमी वज़न वधी वियो असां त मरी वियासीं हाणे छा कयूं कुझु कोन्ह थींदो जेको करिणो अथव हिते कयो इहे ॾींहुं अचिणो आहे तव्हां मञो न मञो उन ॾींहुं ॾाढा ॾुखिया थींदो प्यारो नंढा वॾा असां नथा चाहियूं त केर बि ॾुखियो थिए त कुझु अमल कयो हिते हलो था ॾिसो था हुतां खां ओताक मां ओताक ते हुते कचहरी हुते ख़ुशी हुते शादी हुते जिथे वेहंदा टहक ॾींदा घुमंदा वठंदा खिलंदा वठंदा असां तव्हांखे कोन्ह था चऊं हर पासे कुंड पासे वेही रहो पर ज़ुबान ते ज़िक्र अलाह जो हुजे अलाह जो शुक्र हुजे अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह अकबर कंहिं मिसकीन खे ॾिसी कंहिं मुहताज खे मदद करणु कंहिंखे नलको हणी ॾिए कंहिंखे कंहिं ॾिसी थो यतीम आहिनि उन्हनि जी मदद करणु कंहिं यतीम जो ॿार स्कूल में नथो दाख़िल थिए भला उनजी तूं कफ़ालत खण उहा तोखे कुझु कोन असरु थींदो तुंहिंजे माल मां तुंहिंजे पैसनि मां एतिरी खोट न थींदी पर अॻे जे लाइ तमामु वॾी शइ हूंदी ठीकु आहे ऐं तोखे बि अॻिते इहा शइ ॾाढी कमी थी त इहा पंहिंजे लाइ थो करीं कंहिंजे लाइ बि ईअं न सम्झ मां ॿिए जे लाइ थो कयां इहे तूं करी थो त पंहिंजे लाइ निजात आहे हिकिड़ी पंहिंजे लाइ बचणु आहे अलाह जे ख़ातिर करी थो अलाह खे तुंहिंजे अमल जी का ज़रूरत कान्हे अलाह खे तुंहिंजी अमल जी का ज़रूरत कान्हे जे करी थो पंहिंजे लाइ तूं क़दीम अलाह साईं चए थो अमा तूं क़दीमु लिअंफुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंद अल्लाह जेको तव्हां अमल कंदो पंहिंजे लाइ त कयो अलाह वटि उहो तव्हां वटि लिखियो पियो हूंदो तव्हांखे अॻियां हुते ॾिसण में ईंदो ॾाढो ख़ुशि थींदो त यार इहो अमल चङो थियो कयोसीं जीअं न त असीं मरी वञूं आहे हिते तंहिंजे करे सूरत ज़िलज़िला में अलाह साईं चए थो वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रा केरु कील खां बि नंढी शइ अमल कंदो ज़र्रा शर्रन यरा मिस्क़ाल ज़र्रा कील खां बि नंढो को ॾोह कंदे त उन सां हिसाबु ॾाढो ॾुखियो थींदो उहो ॾुखियो थींदो छो इहो इन जो बि हिसाबु तोखे ॾियणो पवंदो हाणे के माण्हू उते ठठोर बि था कनि मौलवियुनि ते जा ॾिसंदे त ग़रीबनि ते जा पिनण वारनि ते ॿियनि खे ॿी का शइ यादि ई कान्हे पर इन शइ ते रुॻो हुननि जी ठठोल हूंदी त हीअ ग़रीब आहिनि हिन लटा त ॾिस हीअ मंडे खे त ॾिस हिन जॾे खे त ॾिस हिन अंधे खे त ॾिस रुॻो माण्हुनि जी ठठोल रुॻो माण्हुनि ते गिला तूं इन जॻह ते तूं पंहिंजी ज़ुबान खे अलाह जे ज़िक्र ते नथो हलाए सघंदे तूं इन ज़िक्र ते ॿियनि खे झले कोन सघंदे पर गिलाए छॾियो असां हुननि में ऐब आहिनि असां में बि ऐब आहिनि इहो बि चई सघंदे न पर इंसानु जेॾीमहिल करणु चाहींदो त थींदो जे न चाहींदो त मोचड़ा उहो बि खाईंदो ऐं जंहिं चयो छो जो उनखे अलाह सां हेठि हिसाबु वठंदो त तूं हुनखे ॾिठो इन ग़लति ते छो न हुनखे झली तूं उन सां जेको तूं ख़ामोश रहे त तूं उन सां गॾु हाणे इन जा ॾोह गॾु खणो तंहिंजे करे गिला न कयो अलाह जो ज़िक्र ज़ुबान ते हुजे निमाज़ पढ़ो इंसानु कोशिशि करे त इहे आयतूं जेके आहिनि क़ुर जो दिलनि ते रखे इहो इमाम सुफ़ियान थौरी जेको इहा आयत जंहिंमें वईलुल अहलिल रिया इहे आयतूं पढ़ंदो हो त चवंदो वईलुल अहलिल रिया चवंदो त जेके रियाकारी करनि था मरी आहे जेके रियाकारी कंदा छो रियाकारी कया त हाणे ॾिठनि त भाउ असांजी जेको अमल कंदासीं रियाकारी अलाह वटि त क़बूल ई कोन्ह थियो हबा अन मंसूर आहे उॾामी वियो असांजो अमल जंहिंमें असीं चवंदासीं हर माण्हू भलाई चवनि असांखे चवनि या ॾिसो आलिम आहे ॾिसो तालिब इल्म आहे साईं आहे हीअं इहो तूं अलाह जे ख़ातिर जे करी थो त अलाह खे ख़बर आहे तुंहिंजी दिलि अलाह साईं दिलनि जो मालिक आहे उहो तुंहिंजी दिलि ॾे थो ॾिसे पर जे रियाकारी जे लाइ तूं करीं जा दिलि में शैतान तोखे इहा शइ विधी त माण्हू वाह कनि तो ते चवनि यार ॾिस इल्मु अथसि भलो आहे हीअं तो दिलि में जे इहे शइ चाहींदे
त पोइ इहो अमल तुंहिंजो बर्बादु थी वेंदो। तंहिंजे करे इमाम सुफ़ियान थोरी चए थो त इहा आयत क़यामत ॾींहुं माण्हुनि जी अखियुनि जे अॻियां जेकी शइ बंदि हूंदी खोले छॾींदी। ओॾीमहिल सोचींदो त हल छा मां अमल कयो, थोरी रियाकारी जे लाइ, थोरी माण्हुनि जे वाह वाह जे लाइ मां पंहिंजे हड़ विञाए छॾी। त इंसानु कोशिशि करे रियाकारी खां बचे ऐं अमल करे। के त माण्हू कनि ई कोन था ऐं जेके कनि था वरी रिया में पइजी था वञनि। यानी ॿई तरफ़ां मुसीबतुनि में इंसानु छो ईअं पंहिंजे पाण खे विझे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त अमल सालिह कयूं ऐं अलाह खे क़बूल हुजे, अमल ख़ालिस हुजे। हिते असांखे हिकिड़ो किसो अचे थो, ॾिसो न त केॾो सहाबी ड्रिजंदा हुआ ऐं सम्झंदा हुआ। अमीर उल-मोमिनीन उमर बिन ख़त्ताब ॾे हिकिड़ी मस्जिद में माई आई, वॾी हुजे, उमिरि जे 40 साल खनि जी हुजे। उनखे अमीर उल-मोमिनीन खे चयईं त मूं हिकिड़ो मदीने में अमीर उल-मोमिनीन ख़लीफ़ो आहे, सॼी दुनिया डिजे बि थी उनखे चयईं त मूं हिकिड़ो ॿारु नंढड़ो लधो ऐं उन भरिसां पैसा बि पिया हुआ, 100 दिरहम खनि पिया हुआ। त उहो मां खणी उहे पैसा ऐं छोकिरो नंढड़ो उनखे मां पोड़िया मूं हिनखे थञ केॾां पहिरियां पोइ मूं जेके ओसे पासे मायूं आहिनि उन्हनि खे चयो त जेको बि हिन ॿार खे थञ ॾींदो त उनखे मां पैसा ॾींदसि। त पोइ 4 मायूं ईंदियूं हुयूं, हिन खे थञ ॾींदियूं हुयूं ऐं रांदि खेॾाईंदियूं हुयूं नंढड़े खे। पर मूंखे शक आहे त इन्हनि चइनि मां हिकिड़ी माई हिन जी असली माउ आहे, पर पोइ हराम मां आयो अथसि अलाए छा जो या गुरबत जे करे छॾे वई आहे। पर मूंखे शक आहे त हिननि मां चइनि मां हिकिड़ी हिन जी माउ आहे। त हज़रत अमीर मोमिन उमर चयो जेॾीमहिल तूं घुराईनि ऐं हीअ थञ ॾियण जे लाइ अचनि त मूंखे ॿुधाइजांइ, मूं ॾे माण्हू मोकिलिजांइ। त हुन घुरायो शाम जो ॿार खे थञ ॾियण जे लाइ। मायूं अची वियूं 4 ई। त हज़रत अमीर मोमिनीन खे माण्हू मोकिलियईं, अची वियो, पहुची वियो। अचे हुननि खे चयईं, यानी धमकी ॾिनई मायुनि खे, हीउ ॿारु कंहिंजो आहे। त ॾिसो न, हीउ हज़रत उमर आहे, इन खां मर्द बि ड्रिजंदा हुआ। त हज़रत उमर खे जेॾीमहिल चयो त हीउ ॿारु कंहिंजो आहे, मायुनि खे चयईं। त जेॾीमहिल हुन हज़रत उमर जी धमकी ॾिनी मायुनि खे ड्रिजी वियूं। पर हिकिड़ी माई उथी ऐं चयईं, अमीर उल-मोमिनीन तो भलो कोन कयो, तो भलो कोन कयो या अमीर उल-मोमिनीन। त छो? चयईंसि छो? चयईं त हिकिड़ी माईअ खे अलाह साईं हुन ते सितर ॾिनो आहे, हुन ते ढकु ॾिनो आहे। छा तूं हुनजो ढकु तूं हींअर ज़ाहिर करणु थो चाहीं? इहो तूं भलो अमल कयो। कहिड़ी हींअर माई बि चवंदी त हीउ मुंहिंजो ॿारु आहे त तूं यानी उनखे ग़लति सम्झंदे त उनखे तूं उघाड़ो कंदे माण्हुनि जे अॻियां त हीउ हराम मां ॿारु ॾिनो अथसि, हाणे पैसनि ते हिनखे थञ बि थी ॾिए, यानी तूं इहो भलो अमल कयो अमीर उल-मोमिनीन। त हज़रत अमीर उल-मोमिनीन बीठो हो, वेही रहियो ज़मीन ते, चयईं त हर मायूं बि मूंखां वधीक सम्झ वारियूं आहिनि। ऐं हुन मायुनि खे चयईं त तव्हां पैसा बि वठो हिन खां ऐं थञ बि ॿार खे ॾियो, मां वरी कंहिंखां न पुछंदुसि। हिन पोड़ी खे चयईं, हिन ॿार खे चङी तरह संभाल कर ऐं थञ बि पियारीसि, नंढो करे वॾो करीसि, पुछ बि न कंहिंजो आहे, हीअ औरत सही थी चए। त उन औरत खे अलाह साईं ढकियो आहे त मां उघाड़ो उमर छो कयांसि, मां उमर उनखे छो उघाड़ो कयां। त ॾिसो इन किसे मां असीं छा फ़ाइदो था वठूं। हज़रत अमीर उल-मोमिनीन बि जेॾीमहिल ग़लति पंहिंजे पाण खे सम्झंदो हो त चुप हूंदो, ख़ामोश थींदो हो। अॼुकल्ह असां को अहिड़ो माण्हू नौकर रुॻो चवंदो, असांखे का लफ़्ज़ असांखे बाहि वठी थी वञे, छो जो असांखे किब्र आहे, असांजे दिलि में वॾाई आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए, असां बि मुतवाज़ थियूं, हेठि थी पंहिंजे पाण खे सम्झूं, घटि सम्झूं। अलाह ताला असांखे तौफ़ीक़, तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।